नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में बाअसरनि पारां मुबीना घर ते कब्ज़ो करे घर खाली कराइण ख़िलाफ़ एहतजाज। रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक़ उमरकोट में बाअसरनि पारां मुबीना घर ते कब्ज़ो करे घर खाली कराइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। दाहूं कयूं एसएसपी उमरकोट खां इंसाफ़ जी अपील। इन मौक़े ते मुस्मात सूमरी पुन्हू, उमर पुन्हू, याकूब पुन्हू, जलाल पुन्हू, इमाम पुन्हू ऐं ॿियनि दाहींदे चयो त रहीम चाहियो, मोहम्मद पुन्हू, हकीम पुन्हू, मियादाद पुन्हू ऐं ॿिया असांजे घर ते ज़ोरी कब्ज़ो करे वेठल आहिनि, जॾहिं त घर में अंदरि रखियल सामान जी भञ डाह पिण करे रहिया आहिनि। असांखे घरां बेदख़ल करे छॾियो वियो आहे। असां घर जा 10 भाती परायनि दरनि ते दरबदर आहियूं। असां एसएसपी उमरकोट ॿियनि आला अमलदारनि खे अपील करियूं था त असांजो घर खाली कराए असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। छा मामलो तव्हां? असांजो इहो आहे, असांजे प्लाट ते कब्ज़ो करे वेठो आहे। अच्छा, कंहिं प्लाट ते कब्ज़ो कयो तव्हां? पुनू। अच्छा, तव्हां प्लाट किथे आहे? असांजो 310 वार्ड पुनू पाड़ो। अच्छा, छा चवण छाजे करे कब्ज़ो कयो तव्हां? इहो असीं विया धंधे ते पुठियां असांजो तपड़ बपड़ कढे पाण खणी वियो हलियो, सभु कमरा भरियल हुआ, सामान वामान सभु खणी विया, कुझु कोन छॾियो। असांखे कुटे मारे कढे छॾिया घर सां ॿाहिरि, ऐं हाणे कमरा ढाहिनि पिया। अच्छा, न छाजे करे त हुन वटि कागज़ात वग़ैरह आहिनि जेको प्लाट जो दावा कनि था? कुझु कोन, असां वटि पिया आहिनि, हिन वटि कागज़ कुझु कोन्हे। असांजो ईअं ठलो, असीं वियासीं पुठियां असांजो। अच्छा, हिते जी एसपी वग़ैरह छा चवण हूंदी? हा, इहो असीं चऊं था असांजो कानून कारवाई कुझु करे, असीं ग़रीब आहियूं, असांजो केरु ॿुधे कोन थो, इहो जेको असां सां इंसाफ़ करे। अस्सलाम वालेकुम। हाई कोर्ट सिंध लेटर सब कुछ थी विया आहिनि। असांजे पोइ बि घर ते कब्ज़ो आहे, असांजी जान जो ख़तरो आहे। असांखे माण्हू मौत मार धमकियूं ॾींदा आहिनि, चए अवी अमरकोट में पहुचंदो थाणे ते त अव्हांखे नुक़सानु आहे। अगरि पुलिस वटि ईंदो, कंहिं वटि बि अगरि अव्हांखे अमरकोट शहर में ॾिठो त अव्हांखे त ख़ैरु कोन्हे। इहो असांजी हथ ॿधी पुलिस सभु करूं था, असांजी असांखे जेको जानियो आहे ऐं जानियो आहे, हकीम पुनू आहे, मोहम्मद पुनू आहे, असांखे 24 कलाक सुम्हण नथा ॾियनि, दर बदर आहियूं, असांखे घर में कढी छॾिया आहिनि। महिरबानी असांजी इहा अपील आहे। उहो छाजे करे तव्हां धमकी ॾींदा मोत मार? असांजो को बि कोन्हे, असीं मज़दूरी करण प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो, असांजे पोयां प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो। प्लाट छोकिरी अलाए छा छोकिरा धंधा करण हुन पुठियां 15 माण्हू अची छॾिया आहिनि, कुआड़ियूं लठूं खणे हलनि पिया, किथे ई कोन धंधो करण ॾियनि। अच्छा, उहो के बच्चा के हकीम पुनू, मियादाद पुनू, असांजे 24 कलाक जेको असांखे नेट ते असांजे का बि टपड़ घर में कोन छॾियो, न पाइण लाइ सेठार असांखे नेट ते असांखे नेट ते पिस्टल जा फोटो मोकिलींदो आहे, या मारण लाइ पुलिस कार्रवाई करे असांखे इंसाफ़ घर में वञो। असांखे इहो धमकियूं ॾींदा आहियो बाबा, अमरकोट में ॾिठा त मारी छॾंदासीं। असांजो इहो बसि अर्ज़ु इहो असांखे इंसाफ़ ॾिजो। इहो असांजे हाई कोर्ट सिंध ऐं सभिनीनि खे अर्ज़ु आहे, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। इंसाफ़